आगाह के के गंबट में ड्रिप मेयर शाह में कलेरी और उजण बिरादरी के बिंदरिन में झेड़े दौरान ज़ख्मी थियल 2 ॼणनि में एक ॼणो फौत वियो है। तव्हांखे ॿुधायूं पिया यार मोहम्मद कलेरी ज़ख्मनि जा सूर न सहंदे गिम्स अस्पताल में दब ॾिनो, जॾहिं त दिलबर कलेरी जो अस्पताल में इलाज हलंदड़ है। गुज़रियल ॾींहुं हथियारबंदनि की फायरिंग में पुलिस एहलकार मोहम्मद अशरफ उजण शहीद थी वियो हो ऐं 2 पुलिस एहलकारनि समेत 5 ॼणा ज़ख्मी थिया हुआ। गंबट मावा के ॿुधायूं पिया ड्रिप मेयर शाह में कलेरी और उजण बिरादरी के बिंदरिन में झेड़े दौरान ज़ख्मी थियल 2 ॼणनि में एक ॼणो फौत थी वियो। तफ़सील वठंदासीं गंबट में किशोर कुमार का। किशोर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? ये बिशारत तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडोमस्ती थाने जी हद ड्रिप मेयर शाह में गुज़रियल ॾींहुं कलेरी बिरादरी और उजण बिरादरी के विच में जो झेड़ो थियो, उन झेड़े में जॾहिं इहो पुलिस पारां इहो मौक़िफ़ ज़ाहिर कयो वियो त कलेरी बिरादरी के माण्हुनि हमलो कयो। उन खां पोइ जेको आहे हलंदड़ हमले में सीधी फायरिंग दौरान जेको आहे एक शहीद थियो पुलिस एहलकार, जंहिंजो नालो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अशरफ जंहिंजो नालो हुयो। ॿियो वरी तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन सां गॾु एएसआई जेको आहे मंज़ूर हुजण उहो पिणु ज़ख्मी थियो। हाणे तव्हांखे ॿुधाईंदो हलां हाणे जी जेकी ताज़ा सूरत हाल आहे उन में ज़ख्मनि जा सूर न सहंदे कलेरी बिरादरी जो जेको ॾोहारी हुयो उहो जेको आहे ज़ख्मनि जा सूर न सहंदे उहो फौत थी चुको आहे। ठीक है किशोर, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह।